सिंध धरती के वारसन के कराची में बेदखल करण लाइ कदीम गोठ ड्राया वञनि था। कराची में ताज़ो अब्दुल्ला गोठ गाज़ी के सरकारी मशीनरी से बिल्डोज किया वियो है। छा सिंध जी क़ौमी क़यादत हिकु भेरो ॿीहर मुतहद थियण वञे पई? छा डॉक्टर नियाज़ कलाणी ऐं सनान कुरैशी ॿीहर पंहिंजा वेछा ख़त्म करे हिकु थियण वञनि पिया? उनजो हिकु ताज़ो ई मिसाल असां नवाबशाह में ॾिठोसीं। नवाबशाह में अॼु जे सिंध क़ौमी महाज जी रैलीअ में ख़ल्क़ शरीक हुई, जिते सनान खान कुरैशी खिताब में धारियुनि खे निकाले ॾियण समेत मुख़्तलिफ़ मुतालबा रखिया आहिनि ऐं 29 जुलाई ते क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान पिणु कयो आहे। उन हवाले सां असां सीनियर दोस्त तजिया निगार ऐं वकील भी आहिनि नौजवान सिद्दीक़ गांगुर साहब, उनसां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखां भी तजियो मालूम कंदासीं त हू इन हवाले सां छा सोचनि था। उहे कानून सां गॾु सिंध जी इज्तिमाही शऊर खे सोशल मीडिया ते भी परखे चुका आहिनि ऐं उन सां गॾु सॼो ॾींहुं उहे सोशल मीडिया ते मौजूदु आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी सदाम भाउ, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजे चैनल जे तवसत सां मूंखे टाइम ॾिनो मूंखां, ऐं मां इहो ई चवंदुसि त सिंध जूं जेके ॿिए क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, क़ौम परस्त धुरियूं आहिनि, तोड़े पीपल्स पार्टी आहे, उहा क़ौम परस्त धुरियुनि जो मुतालबो मञे, सिंध मां धारी आबादकारीअ जो मुकमल ख़ात्मो कयो वञे ऐं उन्हनि खे जेके बि असां सहूलियतूं फराहम कयूं आहिनि हुकमरान जमायत, उहे उन्हनि जा जेके बि शनाख्ती कार्ड आहिनि, सुञाणप कार्ड तोड़े डोमिसाइल हुजनि, पूरा डोमिसाइल उन्हनि जा रद्द करे उन्हनि खे पंहिंजे मुल्क बदर कयो वञे, या उन्हनि जे खे जेके भी प्रॉपर्टियूं मुहैया कयूं थी वञनि त उहे चंद ॾोकड़नि जे हिसाब सां उहे उन्हनि खां वापसि वरितियूं वञनि, उन्हनि लाइ तुर्त क़दम कया वञनि। बिल्कुलु इहो तव्हांजो सुठो सुवालु आहे। डॉक्टर नियाज़ कलाणी जिस्कम जो सीनियर अॻवान आहे, हुन बशीर खान कुरैशीअ सां केतिरो ई अरसो गॾु हुन क़यादत सां गॾु हलियो आहे। सिंध जे हर बरंदड़ इशूज़ ते हुन हलियो आहे। सिंध जा क़ौमी कारकुन हुजनि, सिंध जो अवाम हुजे, तोड़े ॿिया सियासी पार्टियुनि जा माण्हू हुजनि, उन सां जी विया अथऊं। असां इन जो डॉक्टर नियाज़ कलाणी ऐं सनान खान कुरैशी जेको गॾु थिया आहिनि, इहो हिकु सुठो सवण आहे। ऐं सिंधी वारनि ॾिठो वञे त सखर में बि हज़ारे माण्हू गॾु थी विया, एतिजाज में शिरकत कयूं ऐं इहो ई मुतालबो हुयो त अफ़गानी अहिड़ा हुजनि, तोड़े धारी आबादकारी हुजे, उन्हनि खे उन्हनि जे हिननि ते आबादकारी खे बिल्कुलु उन्हनि रद्द कयो आहे ऐं उन्हनि लाइ आवाज़ उथारियो वियो आहे। बिल्कुलु सिद्दीक़ भाउ, तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त सिंध में धारी आबादकारी हिन वक़्तु सभ खां वॾो इशू आहे। धारियुनि खे जाली डोमिसाइल, जाली शनाख्ती कार्ड ऐं प्रॉपर्टीज़ फराहम करणु इहा हुकुमरान जमायत जी वॾी भुल आहे। उन्हनि खे लॻे थो शायदि थोरे वक़्त लाइ, यानी उहे सम्झनि था त असांखे वोट बैंक असांजो इज़ाफ़ो थिए थो, पर हीअ जेको थिए पियो इहो अमल सिंध जे आईंदा लाइ हिकिड़ो कुदो अमल ऐं गंद साबित थींदो ऐं उन सां न रुॻो सिंध इज्तिमाही, न रुॻो उन सां सिंध जो जेको यंगस्टर आहे, नौजवान आहे, बेरोज़गार थिए थो, पर सिंध जे माण्हुनि खे वॾो नुक़सानु थींदो, सिंध जी वादनियत ख़तरे में पइजी वेंदी। बिल्कुलु तव्हां दुरुस्त जेको आहे मुतालबो कयो आहे ऐं क़ौमी क़यादत खे बिल्कुलु हिकु थियणु घुरिजे, छाकाणि जो हिन वक़्तु जेकी धारी आबादकारी आहे सिंध जो सभ खां वॾो इशू आहे। मिलूं था हिकु ॿिए व्लॉग सां गॾु, तेसीं ताईं अल्लाह।